नासिन तालके गंबरचे गोठ अली बख्श सरोही जा सवें घर लाॻीतुनि बरसातुनि करे रहण सबबि लॻभॻि समूरा कुटुंब बेघर बणिजी विया आहिनि, जॾहिं त सियासी तौरु इंतिज़ामी तौरु अञा ताईं संदनि का बि वाहुर न थी सघी आहे, जंहिं करे ॻोठाणा सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। तफ़सीला ॾिसूं था रिपोर्ट। तालुके गंबर जे गोठ अली बख्श सरोही जा सवें घर लाॻीतुनि बरसातुनि करे रहण सबबि लॻभॻि समूरा कुटुंब बेघर बणिजी विया आहिनि, जॾहिं त सियासी तौरु इंतिज़ामी तौरु अञा ताईं संदनि का वाहुर न थी सघी आहे। खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल ॻोठाणनि जो चवणु आहे त हू बचड़ा वठी रोड ते वेठल आहिनि, न वटनि को चूंडियल नुमाइंदो आयो आहे ऐं नई वरी तालके या ज़िले जी इंतिज़ामिया वटनि पहुती आहे। 4 ॾींहनि खां वठी मुतासिरनि खे खाधो पीतो त नाहे मिली सघियो, पर मथनि आरज़ी छत फराम करण लाइ हिकु टेंट बि इंतिज़ामिया नाहे पहुचायो। असांखे काई शइ मिले, कोई MPA हुजे, MNA हुजे, केर बि हुजे, काई शइ मिले त असां पंहिंजे बचनि जो पेट गुज़र त कयूं न। पधर ते वेठा आहियूं, काई शइ बि कान्हे का सैयद आहियूं, उहा न कली आहे न कुझु ई कोन्हे। को MPA साहिब खे जेकी शइ मिले थी त पंहिंजे माण्हुनि खे ॾिए थो, बाक़ी वोट वठण लाइ बीठा आहियूं जंग में त भॻा था अचनि त MPA साहिब थो सॾेव, खरोड़ साहिब थो सॾेव, वारो कयो पाचो अची। कोई बि त लड़ी कोन आयो आहे, ईअं थो लॻे त ॼण उहे सुता पिया आहिनि, बिल्कुलु निंड में आहिनि, उनखे का ख़बर आहे ई कोन त का बरसाति बि पई आहे। छो जो पंहिंजे बंगलनि में पंहिंजे सॼे सिस्टमनि में लॻा पिया आहिनि, त उनखे का ख़बर ई कोन्हे का त बरसाति पई आहे। ये तॾहिं ईंदा जॾहिं माण्हू तबाह थी वेंदा। कंहिंजो बि घर न रहियो आहे ऐं असांखे कंहिंजे खाइण पीअण लाइ बि का सहूलियत न आहे। असां MPA नईम ख़ैल जे बंगले ते विया आहियूं, उन्हनि चयो असां वटि का बि शइ न आई आहे, कोन था वञूं त कंदे वञूं। को बि न आयो आहे बाबा असांखे। असांजा बचड़ा सफ़ा पथर ते ॾींहुं वसायूं था वेठा, खैर बेटा आहियूं, सैयद आहियूं, सॼे ॻोठ वारनि खां बि इहा ई हालत आहे, सभिनी जा बचड़ा ॿाहिरि। सरकारी मशीनरी बरसाति मुतासिरनि जी वाहुर करण में मुकमल तौरु नाकाम नज़र अची रही आहे, जॾहिं त चारई तरफ़ पाणी हुअण सबबि मलेरिया, गैस्ट्रो ऐं ॿियनि चमड़ीअ जी बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। पधर ते वेठा आहिनि, घरनि में तेल गेॾा पाणी आहिनि, गांयूं किरी पियूं, जॻहियूं किरी पियूं, का शइ न आहे, कोई बि न आयो आहे लड़ी त को पुठा गुठा कयूं। गोठ अली बख्श सरोही जेको तालके गंबट में आहे, उनजो 90% घर तबाह थी विया आहिनि, किरी पिया आहिनि। असांखे फौरी इमदाद जी ज़रूरत आहे। घरनि जे लाइ जेको कुझु गवर्नमेंट सिंध सोचे या वफ़ाक़ी हुकूमत सोचे, पर असांखे पेट पालण लाइ अॼु लाइ कुझु मदद कई वञे त जीअं कुझु सिर जी अदान मिली सघे। असां ख़ाली आसमान जे हेठों वेठा आहियूं थिया। असां सैयदनि जो बि कंहिंजी बि जॻह न बची आहे, सभु किरी पियूं, हवेलियूं अंदरि सभिनीनि जूं किरी पियूं टोटली, ॿाहिरि मैखाना ओतारा सभु किरी पिया आहिनि, का शइ न बची आहे। पधर ते वेठा आहियूं, परदो कोन्हे को, बेपर्दगीअ में ॿारड़ा सादात बि ॿाहिरि वेठा आहिनि, के काथे घिटिन में वेठा आहियूं, के काथे वेठा आहियूं। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त फौरी तौरु संदनि ॻोठनि मां पाणी कढियो वञे, जॾहिं त खेमनि, खाद खुराक, पीअण जे पाणी जो बंदोबस्तु करण सां गॾोगॾु तिबी कैंप लॻाई वञे त जीअं कंहिं वधीक इंसानी अलमीअ खां बची सघिजे।